असांजो निहायत सुलझणो इंतहाई फज़ीलत भरियो बाकिरदार क़ौमी कारकुन हुयो। हुनजो तहलिक जीएसएम क़ौमी महाज़ ख़ासि तौर ते आरिसर साहब ऐं हुन तसलसल सां साईं जीएम सैयद ऐं सिंध सां जुड़ियो। हुनजो जेको रिश्तो जुड़ियो हुन आख़िरी दम ताईं हुन रिश्ते तां विदड्रा न थियो, हुनखे निभाईंदो रहियो। असांजो जॾहिं बि अचणु थींदो हो मोरे में त असांजी पहिरीं काल शायदि शहर में इंटर थियण लाइ मोरे में पहुचणु शर्त शहीद बेरूएला हूंदी हुई ऐं उहो असांजे इंतज़ार में ईअं ई बीठो हूंदो हो ॼण त असीं संदसि महबूब हुजूं। ऐं असां हुन वक़्तु आरिसर साहिबु हयाती हो, असां हुन वक़्तु बीहंदा हुआसीं। ऐं आख़िरी चकर आरिसर साहिबु जॾहिं आया हुआसीं मोरे में तॾहिं आरिसर साहिबु इंतिहाई तबियत ख़राबु हुई, खेसि ॿुधायोसीं त असीं पहुचूं पिया। ऐं मोरे खां ॿाहिरि बाइक खणी आयो ऐं अची वरी संदसि जॻह ते वञी कलाक में वेठा हुआसीं। आरिसर साहिब तबियत ख़राबु हो, ठीकु न हुअण करे सबबु असां निकिरी आयासीं सेकेंड साइड ते थी तबियत ॾेखारे सघिजे। परेशान हुआ आरिसर साहिबु हिन तबियत खे ॾिसंदे। बहरहाल हुनजो जेको थी आरिसर हुनजो जीएसएम क़ौमी महाज़ सां जो तहलिक हो हुन में का बि सरगर्मी अहिड़ी पार्टी लाइ हुजे जेका हुन न कई हुजे मूंखे नज़र कोन थी अचे। हिते ॿ दफ़ा असां जीएसएम क़ौमी महाज़ पारां एतिजाजी प्रोग्राम कया जिन में भेरू जो हिकिड़ो अहम किरदारु हो, भरपूर नमूने निभायो। इंतिहाई ॾुखी हालत में बि गुज़रे ऐं पंजाब साम्राज्य सिंधू दरिया खे रोके। ऐं ईअं चवंदुसि त उहो चाहिनि था त सिंध बचे सिंधी मरनि, इन करे उन्हनि इहो बांग्लादेश में बि नारो हयो त बंगाली मरनि पर बंगाल खपे असांखे, बंगाली न खपनि। ईअं ई उन वक़्तु रतो छाण करणी पई पंजाब खे, पर हाणे जेका सूरत आहे हुन में उहो चाहिनि था त रुॻो दरिया असीं बंदि करे छॾियासीं त सिंधी मरी वेंदा पर सिंध बचंदी। उहा सिंध बचंदी जंहिंमें कोयलो हूंदो, जंहिंमें गैस हूंदो, जंहिंमें सभु सामान हूंदा जेके अलाह ताईं सिंध लाइ ॾिना आहिनि, उहे उन्हनि जा मालिक थी हे पंजाबी वेंदा। ऐं 6 केनाल बनिया त इंसान खां वठी किवली ताईं का बि हयात न रहंदी, वण टिण न रहंदा। इन करे ऐं ॿियो त वरी ज़मीनूं आहिनि सिंध जूं जेके लखनि एकड़नि जे तइदाद में हो ग्रेटर ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले ते जेको फ़ौज जे हवाले पिया कनि। असां सम्झूं था या सिंध सां इंतिहाई नाजाइज़ी आहे, दारी आबादकारी करे सिंध खे अकेले में तब्दील करण इहे उन्हनि जा मनसूबा आहिनि। इन्हनि खे नज़र में रखंदे जीएसएम क़ौमी महाज़ तुर्त इहो फ़ैसिलो कयो आहे त जदोजहद खे सगारो करण लाइ, सिंधी माण्हुनि खे जदोजहद में शामिलु करण लाइ मुसलसल जदोजहद करे। जनवरी ते असां सखर गुल ते गुलनि जी भेटा ॾेई असां पैदल लांग मार्च शुरू कंदासीं जेका 23 फेबरवरी ते कराची पहुचंदी। उन दौरान सिंध जे माण्हू पंहिंजो दरिया सां मुहबत, सिंध सां मुहबत जो खुलो इज़हार करे पंजाब साम्राज्य जे ख़िलाफ़ु नफ़रत जो भरपूर इज़हार कंदा। असां वठी कराची पहुचंदासीं 23 तारीख़। मूंखे यकीन आहे त सिंध जा लखे माण्हू उन में शरीक थी पंजाब साम्राज्य खे ॿुधाईंदा त असांखे न केनाल क़बूल आहिनि, न तव्हांजो फ़ौजी ज़मीनूं क़बूल आहिनि। सिंध सिंधियुनि जी आहे, सिंधू दरिया सिंधियुनि जी इमानत आहे। दुनिया जो इंटरनेशनल इस्लामी सभु कानून आहिनि त दरिया ते पहिरियों हक़ पुछण वारनि जो उन्हनि जी मर्ज़ी। कालाबाग डैम खां बि तमामु घणी ज़गारी आहे। कालाबाग डैम में पाणी स्टोर थी उहो जेकॾहिं कंहिं दरिए तां माण्हू हेॾा आणे बि सघो, पर हीअ केनाल हूंदा वहंदा रहंदा ऐं हिन तरफ़ पाणी ईंदो ई कोन। त सिंध जो माण्हू इन जदोजहद जो केतिरा हिसेदार था थियनि सॼी सिंध में। असांखे पंहिंजे प्यार, पंहिंजी मोहबतुनि, पंहिंजे भाकरनि, पंहिंजे चाहतुनि सां कुझु माण्हू असां सां गॾु बि हलंदा रहंदा। 23 फेबरवरी ते वधि खां वधि कराची पहुचो जीअं असां ॿधी मोहबत जो सिंध सां मोहबत जो भरपूर इज़हार। ॾिसो, भेरूमल पंहिंजी सॼी ज़िंदगी क़ौमी तारीख़ खे ॾिनी, साईं जीएम सैयद जे फ़िक्र खे ॾिनी ऐं मोरे जो हर माण्हू शाहिद आहे। असां बि उन शइ जा शाहिद आहियूं त असां क़ौमी तारीख़ जे हवाले सां जॾहिं बि मोरे अचणु थियो आहे त जीअं असांजे चेयरमैन साहिबु ॿुधायो त असां पहिरीं काल भेरूमल खे हणंदा हुआसीं ऐं भेरूमल असांजे इंतज़ार में बीठो हूंदो त कॾहिं क़ौमी कारकुन असांजा उहे दोस्त, असांजा उहे अॻवान ईंदा त असां उन्हनि जो इस्तक़बाल कयूं, उन्हनि खे भाकुरनि जी भेटा पेश कयूं। उन जो ई उहो मोहबत जो असरु आहे जो असां अॼु हैदराबाद, सजावल, बठोरो अलाए किथां किथां भॼंदा पहुतासीं, पर बदकिस्मती चइजे असांजी त असां टाइम सां पुॼी न सघियासीं, असांजी गाॾी साथ न ॾिनो।
ऐं प्रोग्राम त जेको आहे सो वाइंड अप थी चुको हो, पर असां वरी बि अचे पहुता आहियूं त असां पंहिंजे दोस्तनि जी हाज़िरी भरियूं ऐं उन प्रोग्राम में ज़रूरु शरीक थियूं। जीअं असां निकिता हुआसीं लॉन्ग मार्च जे हवाले सां। तव्हांखे ख़बर आहे त सिंध में जेको सिंधू दरिया मां 6 केनाल पिया कढनि, उन 6 केनालनि जे निकिरण खां पोइ असांजो सिंधू दरिया मुकमल तौर ते सुकी वेंदो। उन खां अलावा सिंध में लखे एकड़ ज़मीनूं जेके पयल आहिनि उहे पंजाबी फ़ौजनि खे ऐं धारियुनि पंजाबियुनि खे ॾियनि पिया, पर जेको सिंध जो माण्हू रोज़ी रोटी जे लाइ परेशान आहे उनखे 2 एकड़ ॾियण जे लाइ बि तयारु न आहिनि। उन खां अलावा तव्हां ॾिसंदा हूंदो त सॼी सिंध में पंजाबी पठान हथ वठी लखनि जी तादाद में आबाद कराए असांखे अक़लियत में तब्दील करण जी जेका साज़िश थिए पई, उन में बि हीअ रियासत मुलविज़ आहे। असां चऊं था त असांजी धरती ते असांजो ई अख़्तियार हुजे, असांजे ई माण्हू खे हक़ हुजनि, नौकरियुनि जा रोज़गार जा उन्हनि खे ई हक़ हुजनि। उन खां अलावा तव्हां ॾिसो पिया त सिंध में हथ वठी जेको आहे सो धारी आबादकारी कराई थी वञे। उन खां पोइ वसीलनि जी जेका फुर लुट थिए थी, हिते केटी बंदर विकिजी वियो, हिते कराची जो जेको आहे सो एयरपोर्ट विकिजी वियो, सॼी सिंध विकबी पई वञे ऐं उतां जा जेके उहे वसीला आहिनि, स्टील मिल विकिजी वई, उहा सभु विकबा पिया वञनि ऐं सिंधी माण्हू जेको तरक़ी करणु खपे उहो ॾींहं ॾींहुं पोइते थो वञे। तव्हां ॾिसंदव त सिंध जे इलाइक़नि में ॾींहं ॾींहुं गुरबत वधे पई, जिथे फ़क़ीरनि जूं ईअं खणी चइजे त लोधियूं पियूं थियनि, जिथे ॾींहं ॾींहुं जेको आहे सो करप्शन वधे पई, फुरूं चोरियूं धाड़ा एतिरा वधी विया आहिनि जो को माण्हू पंहिंजे में बि महफ़ूज़ न। ऐं असां पुछणु चाहियूं आख़िर हीअ मंशियात हथियार इहे सभु कुझु किथां था अचनि? इहे बॉर्डर अचनि ॿाहिरां, इन में धारियो माण्हू ऐं इन में हितां जी फोर्सिस मुलविज़ आहिनि, जंहिंजे करे सिंध में उहे चाहिनि था त बदअमनी हुजे, ऑपरेशन करे हिननि जे हक़नि जे लाइ जेको आवाज़ काबू करे वञनि।